दोस्तों चौंदा आहिन त शाखे रही तो फूल भी पत्ते भी आएंगे, ये दिन अगर बुरे हैं तो अच्छे भी आएंगे। यह गाल बिल्कुल सही चई वई आहे त जेतिरे ताईं अगर तहां जूं शाखूं आहिनि त उनमें गुल, उनमें मेवा, हर शइ तहांखे मिलंदी रहंदी। पर जॾहिं तहां जूं शाखूं कमज़ोर थियण शुरू थी वेंदियूं आहिनि, दोस्तों मुश्किल वक़्तु ॿुधाए त न ईंदो आहे, पर उहो घणो कुझु सिखाए वेंदो आहे। दुनिया जो अहिड़ो हुनुर तहांखे सिखाए वेंदो आहे जंहिंजी तहांखे काई भी ख़बर न हूंदी आहे। दोस्तों अगर अहिड़ियूं वीडियोज़ तहांखे पसंदि थियूं अचनि त हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह आऊं तहांजी ज़िंदगी बदिलाइण जे लाइ हिकु नओं अज़म खयो आहे। अगर तोखे कामयाब थियणो आहे त सच ॻाल्हाए, छो जो सच ॻाल्हाइण सां इंसान जूं तमाम ज़हनी परेशानियूं ख़त्म त थी वेंदियूं आहिनि, गॾोगॾु दिलि बि हल्की थी पवंदी आहे। पंहिंजी दिलि में अगर मेर रखंदे त अॻिना न वधी सघंदे। तंहिंजे लाइ कोशिशि कर पंहिंजूं तमाम ज़हनी परेशानियूं ख़त्म करे छॾ ऐं दिलि हल्की करे हिन दुनिया में अॻिना वधण जी कोशिशि कर ऐं पोइ ॾिस त कीअं तोखे कामयाबी थी मिले। हिकिड़ी हक़ीक़त ॿी बि आहे त ज़िंदगी जेको तहांखे सबक़ थी ॾे, वक़्तु जेको तोखे सबक़ थो ॾे, उहो दुनिया जी कंहिं बि यूनिवर्सिटी ऐं कॉलेज में तोखे सिखण जे लाइ नथो मिले। हे वक़्तु उहो आहे जेको पंहिंजे मुक़ररा टाइम ते तोखे उहो सबक़ सिखाईंदो आहे, उहो सबक़ सिखाईंदो आहे जेको तुंहिंजी ज़िंदगी में अगर तूं उन ते अमल कंदे त धमाल मचाईंदे, अगर उन ते अमल न कंदे त तमामु पोइना रहिजी वेंदे। तंहिंजे करे वक़्त जी तक़ाज़ाउनि खे ॾिसंदे हिन वक़्त जे मिलियल सबक़ ते हिकु वॾो अमल करण जी कोशिशि कर, पोइ ॾिस त कीअं तुंहिंजी ज़िंदगी गुले गुलज़ार थी वञे। दोस्त ज़िंदगी सदियुनि सालनि या अरसनि में नाहे मटबी, ज़िंदगी उन्ही वक़्तु मटबी आहे जंहिं टाइम तूं इहो इरादो करे त मूंखे कामयाब थियणो आहे, जंहिं टाइम इहो इरादो करे त मूंखे कुझु न कुझु अगर मां हिन ज़िंदगी में आयो आहियां त का धमाल मचायूं वञा, को अहिड़ो कमु करे ॾेखायूं वञा जेको मुंहिंजे लाइ बि बहितर थिए, मुआशरे जे लाइ बि बहितर थिए। ॿ रस्ता अथई, हिकु रस्तो कामयाबी जो, हिकु नाकामी जो। हाणे तुंहिंजे मथां डिपेंड आहे त कहिड़े रस्ते ते तूं गामज़न थो थिए। पर हिकिड़ी ख़बर हुजे, मुश्किलूं हमेशा क़ाबिल माण्हुनि जे रस्ते में ईंदियूं आहिनि। तंहिंजे करे कामयाबी जो रस्तो तमामु ॾुखियो आहे। इन रस्ते ते तमामु घणियूं मुश्किलूं बि ईंदियूं, तमामु घणियूं रुकावटूं बि ईंदियूं, तमामु घणा मरहला जेके ॾुखिया मरहला हूंदा आहिनि उहे बि पेश ईंदई। पर तोखे अगर इन में मज़बूत रहण जी आदत पइजी वञे त यकीन कर उहो तुंहिंजो कामयाबी जो उहो ई वक़्तु आहे जॾहिं तूं पाण खे मज़बूत कंदो आहीं, जॾहिं तूं पाण खे कामयाब बणाइण जे लाइ तुंहिंजे अंदरि हिकिड़ो जुनून हूंदो आहे त तुंहिंजो उहो ई वक़्तु हूंदो आहे त तूं उहो फ़ैसिलो करे तूं हिन ज़िंदगी में कामयाब थींदे। दोस्तों मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कजो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।